पैगामी सिंह भलीकार खबर शामिल करने लालू राम मूवमेंट पुनर्चांड जो रिपोर्ट मौजूद सिंध समेत लालू राम के बर्पाती शाखनि जरिए पानी की शदीद खोट खिलाफ आबादगारनि सियासी संबंधी तंदी मिली गोण लारकाणो वारा रोड ते मुफ्ती अब्दुल अलीम छुटो पुनर्चांडो सईद राजपूत हबीब बुलती मोहरम चांडो वकार पेटी की अगवानी में हथ में प्ले कार्ड करी एहतजाजी मुजाहरो करे नारेबाजी कई वही। उन मौके ते मुज़ाहिरीन मीडिया के ॿुधाईंदे चयो त जून महीनो पूरो थियण ते आहे पर हींअर ताईं समूरे सिंध समेत लालू राम जे नेकर शाख नसीर शाख कालोरी शाख पूना शाख लिंडी शाख समेत मुख़्तलिफ़ शाखनि मां वारी उॾामी रही है। ज़मीन बंजर लगी पई आहिनि। हिन महिल ताईं देसी जिन्सूं छऊं एरी अठूं एरी सुखदादी शानदार समेत जिन्सनि जी बेजारी जी पोखाई न थी सघी आहे। जॾहिं त हाइब्रिड सारियुनि जी ॿिजनि जो अघु आसमान सां ॻाल्हियूं करे रहियूं आहिनि। ज़रिए पाणी जी शदीद किलत सबबि चुपामाल समेत खॾनि मां मच्छी पिण मरी रही आहे। अगरि पाणी जी सूरताल अहिड़ी रही त पूरे आबादगार तबिको ख़ुदकशी कंदे मजबूर बणिजी वेंदो। हिननि वफ़ाक़ी सरकार समेत अरसा खां मुतालबो कयो त फौरी तौर सिंध समेत लालू राम जे बरपास जे शाखनि में पाणी ॾिनो वञे जीअं सिंध जी ज़मीनूं आबाद थी सघनि। ॿी सूरत में एहतजाजी जारी रखियो वेंदो। वधीक ख़बरनि न्यूज़ अपडेट लाइ विज़िट कंदा पैगामी सिंध न्यूज़।